बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां असलाउद्दीन हमारी सीरियल सिंधी था 7th जी मैथमेटिक्स जारी है। गुज़िरियल वीडियो के अंदर असी पढ़ियो से स्क्वायर रूट या वर्ड प्रॉब्लम्स। हिन वीडियो के अंदर असी 5.3 एक्सरसाइज के 1 बाय 1 सॉल्व कंदासे। सो हीर जो पार्ट 1 है जिनके अंदर असा ओनली 5 स्क्वायर रूट या प्रॉब्लम्स कंदासे। वरी पार्ट 2 में बकाया जे शयन को 10 ताईं हुंदा उन में सॉल्व कंदासे। सोचो त स्टार्ट कंदा पांजे क्लास की। हाँ तवां जे सामू वर्ड प्रॉब्लम नंबर 1 है। चेतो 784 chairs are arranged in examination hall in such a way that number of chairs in each row is the same as the number of rows। चेतो 784 कुर्सियों एग्जामिनेशन हॉल में रखियो हुई हैं। एड़े तरीके से रखियो हुई हैं जो हर कतार में ओतरियों कुर्सियों जेतरियों कतारूं हैं। सो असा जदी अग में एग्जांपल्स में पढ़ी आया हूं तो एड़ी कंडीशन में असा छा करना है सिंपली the one and only square root कढंदा हूं। अचो त असा के चवे छा तो फाइंड करण लाए चे तो फाइंड द नंबर ऑफ रोज। जदे रूट कढंदा असा के रोज जी भी खबर पई जिन त कतारूं केतरी वन एंड चे तो आल्सो फाइंड द नंबर ऑफ चेयर्स। एंड जदे इस रूट कढंदा त जेतरो नंबर कुर्सिन जो हुंदो ओतरो कतारन जो हुंदो। सो 784 जो असा छा कढंदा पुट रूट कढंदा से। सोचो त इने के सॉल्व कयूं था बोर्ड ते। हाने 784 मिलन इन जो रूट कढा है। रूट कढण जा ट्रिक्स भी आइन पर असा कोशिश कंदा जो कोर्स आ त कोर्स के मदद से ट्रेडिशनल तरीको हलो। असा हन के पेयर ठायो से ए केप। मुखे जो पर्सनली हे तरीको डाडो सोलो लगंदो आ डिवाइड वालो। खबर तो अच्छो डिवाइड में ता टुकर टुकर हल कंदा आयो पर जदी ता फैक्टर्स कढंदो तो उन में सजे टेबल पढ़ंदा वेंदो ता। इन जे करे मुखे सोलो लगंदा ता के जेको सोलो लगे। बिदू 4 सो द टिट का 9 वधी वेंदो। बिदू 4 कट कंदासे तो छा जवाब ईंदो असांखे 3। हेॾो जोड़ कंदासे 84 लाइ ईंदासे। हाणे चइनि सां कहिड़ो अंग ज़रब कयूं जो असांजो मसलो हल थी वञे। कोशिश कयूं था पहिरियों 2 हणी ॾिसूं छो त ॿिनि सां तव्हांखे 4 मिलंदा आहिनि। बिदू 4 बिचोंक 8। हाणे 84 त मिलियो आहे आयो पर असांजो अंग वधीक आहे। हाणे ॿियो ॾिसूं त 8 असांखे कंहिंसां मिलंदा आहिनि। आई थिंक सो 8 8 64 यानी ॾिसो 8 8 64 यानी आखिर में उन में भी 4 असा के मिलंदा आहिनि। सो चैन के 8 सां ज़रब करे ॾिसूं। 8 8 64 6 मथे 4 8 32 32 में 6 मिलाईंदासीं त घणा थींदा असां वटि 38। सो ख़बर पई त इन ते टेबल घणनि जी लॻंदी 8 जी 8 3 जगहनि ते लिखी 384 लिखी इन के कट कंदासीं इन के जोड़ कंदासीं। अच्छा इन के जोड़ कयो न कयो ताजी मर्जी आहे पर चेक करण लाइ वरी भी जरूरी हुंदो आहे। छा जवाब आयो 28 यानी खबर पई त 28 कतारूं ऐं हर कतार में 28 चेयर्स हुयूं। हलूं था नेक्स्ट क्वेश्चन जे तरफ। क्वेश्चन नंबर 2 है द एरिया ऑफ अ स्क्वायर फील्ड इज 240.25 स्क्वायर मीटर। कैलकुलेट द लेंथ ऑफ इट्स साइड। हाने चवे तो एकड़ी एरिया है जेकी टोटल माप 240.25 स्क्वायर मीटर है। बुधायो त इन जी साइड जी लेंथ घणी आ ड्रैग घणी आ। हाने ता के खबर आ त जदे स्क्वायर रूट हुंदो आ त सब पासा बराबर न रूट कढियो से माना वा सभनी जी माप हुंदी आ यानी लेंथ भी मिली वेंदी। सो इन जे करे असा 240.25 जो स्क्वायर रूट कढंदासे। 240.25 जदे असा जो रूट कढींदा से त असा के लेंथ भी खबर पई जंदी। हाने असा दिठो से त स्क्वायर रूट जेको डिवीजन मेथड में असा छा कंदा आयु पुट पेयर ठाइंदा आयु एंड डेसिमल में भी ये करना है पेयर्स ठाइंदा दे। पेरियों हिन ते पढ़ना दे टेबल त 1 1 1 छो त बिदू 4 वधी तो वने हे थींदो 1 ओ हेनो असा बियो पेयर लाइंदा से 40। हाने 2 असा केड़ो अंग ज़रब क्यों जो असा जो जवाब या त पूरो अचे या घट। असा ट्राई क्यों ता 3 के 3 का 9 बिट का 6 अन्या वधी गणो 6 जो ताणो 6 का 36 2 का 12 13 14 15 156 वधी वियो यानी असा के 5 पढ़ना पवंदा इन ते। 5 5 25 2 मथे भी 5 10 2 12 त 125 जवाब आयो। हाने बिन सा अगर 5 ज़रब क्यों ता त 125 जवाब तो अचे। शता क्यों त 156 तो अचे। त असा के छा करणो आ उन जे दरमियान में त असा नंडो अंग खणदासे। छा कंदासे 5 हिते हिते लिखंदासे ए 5 मथे 125 हिन के जोड़ कयो 10 1 मथे 3। हाने चो त इन मो 140 मो अगर 125 कट कंदासे त असा के छा जवाब मिलंदो 15। हाने डिठो त असा इन के कट करे आया से त के जवाब मिलो 15। हे भी केप भी छडाई से पेयर भी छडायो से। पो छा कंदासे जेका डेसिमल पॉइंट आ शिफ्ट कंदासे मथे
पोइ असां हे पेयर लाइ ईंदासीं। ठीकु, आख़िरी पेयर आहे पोयों 5 अथसि था क्यों बूटे तव्हां हिन जी टीहनि सां पंजनि जी टेबल खे चेक कयो। 5 5 25 ॿ मथे, पंजनि खे 0 सां ज़र्ब कंदो त 0 त 2 मथियां लाइ ईंदासीं, 5 टिका 15। ॾिसो जवाबु असांजो मिली वियो। 5 हिते रखंदासीं, 5 हिते ऐं 5 मथे। छा जवाबु आयो? हाणे हिन जे हिकिड़े पासे जी माप 15.5 स्क्वायर मीटर, यानी लेंथ घणी थींदी 15.5 स्क्वायर मीटर्स। हलूं था नेक्स्ट एग्जांपल जे तरफ़। हाणे टियों नंबर एग्जांपल तव्हांजे साम्हूं आहे त लेंथ ऑफ अ रूम इज 3 टाइम्स ऑफ इट्स विड्थ। हिकिड़ो कमरो आहे, उन जी जेका ड्रेग आहे उहा 3 ते आहे उन जे विड्थ जे हिसाब सां, उन जे जेको आहे वेकर जे हिसाब सां। एंड द एरिया इज 720.75 स्क्वायर मीटर्स, ऐं जेका उन कमरे जी मुकमल एरिया आहे उहा आहे 720.75 स्क्वायर मीटर। फाइंड इट्स लेंथ एंड विड्थ। चए थो इन जी लेंथ भी मालूम कयो ऐं इन जी विड्थ भी मालूम कयो। हाणे चए थो त इन जी जेका लेंथ आहे उहा 3 टाइम्स आहे, यानी जेका इन जी विड्थ आहे ईअं सम्झो त इनखे 3 हिस्सनि में विझूं तॾहिं उन जी हिकिड़ी लेंथ थींदी। सो असांखे ख़बर आहे त जॾहिं अहिड़े क़िस्म जो हिसाब ईंदो आहे असां उन सॼी एरिया खे विड्थ में डिवाइड कंदा आहियूं। डिवाइड छाजे करे कंदा आहियूं? इन जे करे कंदा आहियूं त जीअं असांजो अगरि स्क्वायर ठही सघे। मिसाल हिकिड़ो पोर्शन ठहंदो विड्थ जे हिसाब सां, ॿियों ऐं टियों। हाणे ॾिसो 3 तव्हांजा स्क्वायर मीटर्स, असांखे 3 स्क्वायर मिली वेंदा अगरि हिनखे 3 विड्थ में विरायोसीं त, यानी कि एतिरी हिन जी लेंथ आहे जो अहिड़ियूं 3 विड्थ आहिनि हिन में। सो असां हुनखे डिवाइड कयोसीं 3 सां। जॾहिं 3 सां डिवाइड कंदो तव्हां त तव्हांखे जवाबु मिलंदो 240.25। हाणे जॾहिं 240.25 जो तव्हां स्क्वायर रूट कढंदव, हाणे तव्हां मुंहिंजे ख़्याल में इनखे बार बार कढण जी ज़रूरत न आहे, तव्हां इलाही एक्सपर्ट थी विया आहियो, तव्हां हिन जी कॉपी ते कढंदव त हिन जो जवाबु ईंदो 15.5। हाणे 15.5 छा आहे? इहा मालूम थी आहे हिकिड़ी विड्थ। ईअं आहे न, छो त असां हिकिड़ो नंढड़ो जो स्क्वायर ठाहियो आहे हिन 3 हिस्सनि में विराए, त हाणे सम्झो त हिन जी असांखे ख़बर पई 15.5 15.5 15.5 15.5, यानी ख़बर पइजी वई त हिन जी विड्थ घणी थी वई 15.5। हाणे अगरि मां तो चवां हीअ 15.5 आहे त अहिड़ा घणा हूंदा 15.5? 3। छो त हीअ जेका पूरो रेक्टेंगल हुई या पूरी लेंथ हुई उहा घणनि हिस्सनि में विरायल हुई? 3 में। कहिड़नि में? विड्थ में। जॾहिं असां हाणे न हिकिड़ी विड्थ खे 3 सां ज़र्ब कंदासीं त असांखे जवाबु मिलंदो 46.5। हाणे 46.5 हिन जी मुकमल लेंथ आहे, छो त असांखे हिकिड़ी ख़बर पई त हुनखे 3 सां कंदासीं ऐं तव्हां बिल्कुलु कॉपी ते करे ॾिसंदव, इनशाला इहो ई जवाबु ईंदो। ही हुनजो आंसर आहे त हिन जी लेंथ घणी आहे 46.5 स्क्वायर मीटर ऐं हिन जी विड्थ घणी आहे 15.5 स्क्वायर मीटर्स। देयर आर 2116 पैकेट्स ऑफ बिस्किट्स पैक्ड इन अ कार्टून। हिकिड़े कार्टून में 2116 पैकेट आहिनि छाजा? बिस्किट्स या बंद थियल आहिनि। देयर आर एज मेनी रोज ऑफ बिस्किट्स एज देयर आर बिस्किट्स इन ईच रो, फाइंड द नंबर ऑफ रोज ऑफ बिस्किट्स। हाणे ॾिसो असांखे ख़बर आहे त 2116 अगरि पैकेट आहिनि पिया आहिनि, ठीकु आहे। हाणे उनखे अगरि गॾु माना हुन जूं लाइनियूं घणियूं थींदियूं ऐं हर लाइन में बिस्किट घणा थींदा, असांखे ख़बर काथो पवंदी? 2116 जो स्क्वायर रूट मालूम करण सां। हाणे मां तव्हांखे प्रॉब्लम बि सम्झाए वियो आहियां ऐं उन सां गॾोगॾु इहो बि ॿुधाए चुको आहियां त हिनखे स्क्वायर रूट फाइंड कंदव ऐं प्रैक्टिस तौर तव्हां बि हिनखे जेको आहे फाइंड कयो। 2116 जो स्क्वायर रूट जेको जवाबु अचे इहो हुनजो जवाबु हूंदो, एतिरी हुन जूं लाइनियूं ठहंदियूं। हाणे 5 नंबर असांखे मिलियल आहे स्कूल फंक्शन इज टू बी अटेंडेड बाय 1681 स्टूडेंट्स। चए थो हिकिड़े स्कूल जे फंक्शन में 1681 ॿार शिरकत कनि था। फाइंड द नंबर ऑफ चेयर्स। ॿुधायो त कुर्सियुनि जो तइदाद केतिरो थींदो? इन ईच रो, हर कतार में, एंड कॉलम, यानी जेतिरा कॉलम ठाहियूं था या कतारूं ठाहियूं था त हर कतार में कुर्सियुनि जो तइदाद घणो थींदो? When seating arrangement in such way that equal number of students sit in a row। ऐं चए थो सीटिंग अरेंजमेंट अहिड़ो हुजे जो सभु ॿार कतार में बराबरि वेहनि, त असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे 1681 जो छा कंदासीं? स्क्वायर रूट फाइंड कंदासीं। मां डिवीजन मेथड सां फाइंड कयो आहे, जवाबु आयो आहे 41 ऐं असांखे ख़बर पई हर कतार में 41 कुर्सियूं हूंदियूं त सॼे स्कूल में सॼी कुर्सियुनि ते ॿार बराबरि वेहंदा।
पार्ट 1 जे अंदर 5.3 एक्सरसाइज जा 5 क्वेश्चंस असां सॉल्व कयासीं। तव्हां भी इन्हनि ते वधीक प्रैक्टिस कंदो त जे तव्हांजो कॉन्फिडेंस एंड प्रैक्टिस डेवलप थिए। इंशाल्लाह वरी नेक्स्ट वीडियो जे अंदर 6 खां 10 ताईं असां एग्जाम्पल सम्झंदासीं ऐं कुझु हल कंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।